ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाईकोर्ट पाणी फरहामी केस में चीफ MD वाटर बोर्ड ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। फेडरल बी एरिया ब्लॉक 5 में पाणी जी फरहामी न थियण ते तौहीन अदालत दरख़्वास्त ॿुधणी थी। अदालत धुरियुनि खे 60 ॾींहनि अंदरि पाणी फराहम करण जो हुकुम ॾिनो। अदालती हुकुम बावजूद इलाइक़े वासियुनि खे पाणी फराहम न कयो वियो। अब्दुल कादिर एडवोकेट जो चवणु आहे पाणी न मिलण करे इलाइक़े वासी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अदालत चीफ MD वाटर बोर्ड ऐं चीफ इंजीनियर गुलबर्ग खां 6 अगस्त ताईं जवाब तलब करे वरितो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाईकोर्ट पाणी फरहामी केस में चीफ MD वाटर बोर्ड ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। फेडरल बी एरिया ब्लॉक 5 में पाणी जी फरहामी न थियण ते तौहीन अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत धुरियुनि खे 60 ॾींहनि अंदरि पाणी फरहाम करण जो हुकुम ॾिनो हो। अदालती हुकुम बावजूद इलाइक़े वासियुनि खे पाणी फरहाम न कयो वियो। एडवोकेट अब्दुल कादिर जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ से रिपोर्टर जुल्फी चांडियो खां। जी जुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जीअं फीडरल बी एरिया ब्लॉक 5 में पानी की फराहमी न थियण ते तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। दरख़्वास्त जी ॿुधणी जस्टिस अरशद हुसैन जी सरबराही में 2 रुकनी बेंच कई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अब्दुल कादिर चयो त अदालत धुरियुनि खे 60 ॾींहनि अंदरि पाणी फराहम करण जो हुकुम ॾिनो हुयो। अदालती हुकमनि बावजूद इलाइक़े जे रहवासियुनि खे पाणी फराहम न कयो वियो। पाणी न हुजण करे इलाइक़े जा रहवासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। दरख़्वास्त में इस्तदा कई वई त चीफ MD वाटर बोर्ड चीफ इंजीनियर समेत ॿियनि धुरियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इलाइक़े वासियुनि खे जल्द खां जल्द पाणी फराहम करण जो पिणु हुकुम ॾिनो वञे। अदालत चीफ MD वाटर बोर्ड चीफ इंजीनियर गुलबर्ग समेत ॿियनि धुरियुनि खे ॿीहर 6 अगस्त लाइ नोटिस जारी करे छॾिया। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी जुल्फी अपडेट करण लाइ।